नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली का रामू यहाँ नज़र विझूं था इन वक़्तनि जी ख़ास ख़बरुनि ते। पाकिस्तान ढाका टेस्ट में बांग्लादेश के इनिंग्स 8 रन्सनि तां शिकस्त ॾेई 2 टेस्ट मैचनि जी सीरीज़ में क्लीन स्वीप करे वरितो। बांग्लादेश जी टीम ॿी इनिंग्स में 205 रन्सनि ते आउट थी वई। साजिद खान ॿी इनिंग्स में बि शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो कंदे 4 रांदीगरनि खे आउट कयो। साजिद खान मैच में मजमूई तौर ते 12 विकेटूं हासिल कयूं ऐं पाकिस्तान तरफ़ां हिक टेस्ट मैच में 12 विकेटूं हासिल कंदड़ पहिरियों पाकिस्तानी ऑफ स्पिनर बॉलर बणिजी वियो। पाकिस्तान दुनिया में सस्तो तरीन मुल्क है ऐं हिते ॿियनि मुल्कनि जी भेट में महांगाई नाहे। सियारे जी मुंद खां पोइ आम वापे जी शयुनि जा अघ घटिजी वेंदा। असांखे अवाम जे ॾुखियाईनि में घटिताई आणणी पवंदी ऐं सहूलियतूं फराहम करणी पवंदियूं। असांजी आमदनी टैक्स ऐं बरामदात में इज़ाफ़ो थी रहियो आहे। सनअतुनि जी बहालीअ ॾांहुं वधी रहिया आहियूं। गिलगित बल्तिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे हर ज़िले में माण्हुनि खे सिहत कार्ड मिलंदो, जेको ग़रीब ऐं वाइट कलर ॿिन्ही जे लाइ आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो पेशावर में नया पाकिस्तान कार्ड जी इफ्तिताही तक़रीब के खिताब। भारतीय फौज के पहिरें चीफ ऑफ डिफेंस जनरल बपन रावत जो हेलीकॉप्टर किरी तबाह थी वियो। भारतीय मीडिया मूजिब जनरल बपन रावत जो मिलिट्री हेलीकॉप्टर रियासत तमिलनाडु में किरी तबाह थियो। हेलीकॉप्टर में जनरल बपन रावत समेत 14 ॼणा सुवार हुआ। जनरल बपन रावत सख्त ज़ख्मी, संदसि हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। 11 ॼणनि जा लाश कढिया विया, 3 ॼणनि खे ज़िंदा बचायो वियो। सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन जारी। पीपल्स पार्टी 10 डिसंबर ते महांगाई ख़िलाफ़ एहतजाज करण जो ऐलान करे छॾियो। महांगाई सबबि मुल्क जे अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। बिजली, गैस ऐं पेट्रोल महांगो थियण ते MQM पाकिस्तान आवाज़ नथी उथारे। MQM अवाम दुश्मन कानून साज़ीअ में हुकूमत जो साथ ॾिनो। कराची में ॿीहर नफ़रत ऐं लिसानियत जी सियासत थियण न ॾींदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो अवाम जे अखियुनि में धूड़ विझण बंदि कई वञे। MQM ॿीहर कराची खे माज़ी तरफ़ धिकणु चाहे थी। मुतहदा मुज़ाहिरनि ऐं बैनरनि में जेका ॿोली इस्तेमालु कई आहे उहा मुनासिब नाहे। मुल्क में सभ खां वधीक गैस सिंध पैदा करे थो। गैस जी खोट पंजाब में सभ खां वधीक आहे। असां सम्झूं था त मर्कज़ ऐं पंजाब में नाउस तब्दीली अची सघे थी। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते अमल दरामद थी रहियो आहे। नस्ला टावर जे मंज़ूरी ॾींदड़नि जी निशानदही करणी पवंदी। जिन ग़लति मंज़ूरी ॾिनी उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते नस्ला टावर खे किराइण जा पाबंद आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं नस्ला टावर किराइण बदिरां को ॿियो तरीक़ेकार थिए पियो सघे। सिंध जे गवर्नर जूं सिफ़ारिशूं काबीना आॾो रखंदासीं। हुकूमत अफगानिस्तान में अमान जे लाइ कोशिशूं करे रही है। पाकिस्तान अफगानिस्तान जे हर मुमकिन मदद करे रहियो आहे। अफगानिस्तान के 2.5 लाख टन कणक फराहम करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। चवे तो अफगानिस्तान में पैदा थियल बहरान शिद्दत अख्तियार करे सघे थो। रिपोर्ट्स मूजिब अदलिया ऐं पुलिस में करप्शन जो तासुर सभ खां वधीक आहे। अदलिया जूं पगारूं सभ खां वधीक आहिनि। मुल्क लाइ वकीलनि जो किरदारु नुमायां रहियो आहे। वकीलनि बिना कंहिं डप जे तहरीकूं हलायूं आहिनि। नवाज़ शरीफ़ जे दौर में वकीलनि लॉन्ग मार्च जी अॻुवाणी कई। पाकिस्तान खे तरक़ी बख़्शाइणी आहे त अदलिया ऐं क़ानून खे आज़ादु हुजण जी ज़रूरत आहे। वोट खे इज़त ॾियण सां ई मुल्क में ख़ुशहाली आणे सघिजे थी। मुस्लिम लीग नून जे मरकज़ी अॻवान एहसन इक़बाल जो मटियारी बार एसोसिएशन में वकीलनि पारां ॾिनल आजियाणे खे ख़िताब। सिंध हाई कोर्ट अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह जी उबूरी ज़मानत रद्द करे छॾी। नैब में पेश थियण जे लाइ क़ाइम अली शाह जी 10 ॾींहनि जे लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर।
सखर जे एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासा रखण वारे केस में सूबाई सलाहकार एजाज जखरानी जी वधीक 10 ॾींहनि जी अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। केस 17 डिसंबर ते ॿीहर पेश थियण जो हुकुम। उमरकोट वेझो ॻोठ निमाणो शाह में मुड़स जे मुबैना तशद्दुद में औरत फौत थी वई। फौत थी वियल औरत कबीरा ओट जे वारसनि जो उमरकोट में अलाह वारे चौक ते लाश रखी एहतजाजी धरणो। जवाबदार जी गिरफ़्तारी जो मुतालबो। खैरपुर में औरतुनि ते तशद्दुद ऐं तज़लील वारो मामलो। एएसआई अब्दुल करीम नारे जो मुअत्तल। गुज़िरियल ॾींहुं सखर सां तालुक़ रखंदड़ माई जमीला ऐं नज़ीरा चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियूं हुयूं। गिरफ़्तार औरतुनि मथां ए सेक्शन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। गौसपुर भरिसां कचो भिंडी थाणे जे हद में बंदूक साफ़ कंदे इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि जागीराणी बिरादरी जे नौजवान जे ज़ख़्मी थियण खां पोइ घोटकी पुलिस जी अस्पताल ते चढ़ाई। पुलिस मुरीद जागीराणी खे खंभे गुम करे छॾियो। मुरीद जागीराणी जे वारसनि पलांद में रहीम यार खान वासी ॿिनि ॼणनि अनीस ऐं संदसि दोस्त खे यरगमाल बणाए वरितो। वीडियो वायरल। टंडेल हयार में सूबाई वज़ीर ज़िया अब्बास शाह जे बंगले मां नौजवान मुबैना तौर करण लॻण सबबि फौत थी वियो। ॻोठ अलह वरायो मीरजत वासी अशरफ मीरजत बंगले अंदर कम करे रहियो त खेसि ओचितो करण लॻो। नौजवान करण लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। एम्बुलेंस पर वक़्तु न पहुचण सबबि नौजवान फौत थियो। ऐं मलीर में क़ाइदाबाद मुर्गी खाने वेझो रोड हादसे में 1 ॼणो फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप न थी सघी। ज़ख़्मियुनि में लारेब ऐं सादिक शामिल। अस्पताल मुंतक़िल।